नाज़रीन भी अहम ख़बर आहे सेमर मां जिथे कोरोना वायरस जा 7 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। अंग 182 थी वियो आहे। सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जे 4 मुलाज़िमनि जी रिपोर्ट पॉज़िटिव अची वई आहे। सेमर मां ख़बर आहे जिथे कोरोना वायरस जा 7 केस ज़ाहिर थिया आहिनि। अंग वधी 182 थी वियो आहे। सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जे 4 मुलाज़िम जी रिपोर्ट पॉज़िटिव अची वई आहे। सॼे ॿियनि शहरनि जी सेमर में बि कोरोना जा केसिस तेज़ी सां वधी रहिया आहिनि। अंग वधी 182 थी वियो आहे। सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जे 4 मुलाज़िमनि जी रिपोर्ट पॉज़िटिव अची वई आहे। सेमर मां ख़बर आहे जिथे कोरोना वायरस जा 7 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। अंग वधी 182 थी वियो आहे। सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जे 4 मुलाज़िमनि जी रिपोर्ट पॉज़िटिव अची वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर रियाज़ जमाली सां। जी रियाज़, ॿुधाइजो त 7 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि ऐं इंतज़ामिया पारां इलाइक़े में लॉकडाउन केतिरे हद ताईं कयो वियो आहे? शाह तक सेवन में जो है सवाल साहब के नाले से कायम जो है सैयद अब्दुल्ला शाह मेडिकल इंस्टीट्यूट में गुज़रे 13 मानू जो पीसीआर तहत कोरोना जो टेस्ट वरितो वियो जैमें 7 मानू जो कोरोना टेस्ट पॉजिटिव अची है। जैमें 3 अब्दुल्ला शाह मेडिकल इंस्टीट्यूट जो मुलाजिम है सेवन के भरवारे गोठ रबिन गंभीर रहवासी है। 3 जो पुराना जो आइसोलेशन में रखियल मरीज है उन्होंने टेस्ट है वो अभी पॉजिटिव अची है। ये सूरत आगाह कंदो हलां त जुमे छंछर ऐं आर्तवार जे ॾींहुं जेको आहे हुकूमत तरफ़ां जेको आहे लॉकडाउन जो ऐलान कयल हो उहो ॿिन्हिनि ॾींहंनि ते जेको आहे सो उन लॉकडाउन ते अमल नाहे कयो वियो। हिन वक़्तु जेको आहे सेवन शहर जेको आहे सो सॼो खुलियो पियो आहे ऐं किथे बि असांखे जेका आहे इंतज़ामिया ॾिसण में नथी अचे। ऐं हिन वक़्तु बि जेको आहे 14 खां वधीक जेके मरीज़ सैयद अब्दुल्ला शाह मेडिकल इंस्टीट्यूट जे आइसोलेशन वार्ड में जेके सो दाख़िल आहिनि। जेॾी महिल सैयद अब्दुल्ला शाह मेडिकल इंस्टीट्यूट जी डायरेक्टर सां ॻाल्हि ॿोली उन्होंने चयो त शहर में जेके जज़वी लॉकडाउन ऐं जेके माना जेको लॉकडाउन ते अमल न करण जे करे ऐं दरगाह कलंदर लाल शाहबाज़ ते ईंदड़ जेके ज़ाइरीन आहिनि हितां जी दरगाह कलंदर लाल शाहबाज़ जेका दरगाह आहे उहा गुज़िरियल 4 महीननि खां बंदि आहे। पर जेको आहे हितां जेको ज़ाइरीन आहिनि या भरपासे वारा माण्हू आहिनि उन्हनि जो जेको रेशो आहे उहो रोज़ जे तइदाद में वधंदो थो वञे ऐं परे परे खां जेके ज़ाइरीन अचनि था। DC जाम शोर सख़्ती सां जेके हिदायतूं जारी कयूं त सेवन जा जेके एंटर रस्ता आहिनि लालबाग चौकी आहे ऐं कॉलेज रोड आहे उते जेका पुलिस फिट क़ाइमु करे जेके ॿाहिरियां ॿियनि सूबनि जा या ॿियनि शहरनि जा जेके माण्हू सेवन में अचनि था उन्हनि खे पंहिंजो रोकियो वेंदो। सिर्फ़ु सेवन जा रहवासी उते अची सघंदा पर उन ते को बि अमल गुज़िरियल 8 ॾींहंनि खां वठी न आहे थी सघियो। जेके ॿाहिरियां जेके ज़ाइरीन आहिनि या जेके ॿियनि शहरनि जे जेके माण्हू आहिनि उन्हनि जी पंहिंजी जेका आमद रफ़्त जारी आहे। इन जे करे पंहिंजो जेको आहे रोज़ाना जे बिना कोरोना जी जेका मरीज़नि जी जेका तइदाद वधंदो थो वञे। जी।